नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त टिंडोवालहयार मां खबर ॾींदा टिंडोवालहयार पुलिस की ज़ियादतियुनि खिलाफ रिंद बिरादरी के सवें माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो सख्त नारेबाज़ी DSP के हटायो जो मुतालबो चंबड़ प्रेस क्लब आडो टिंडोवालहयार पुलिस की ज़ियादतियुनि खिलाफ रिंद बिरादरी के सवें माण्हू कदीर हुसैन रिंद हाजी मोहम्मद रहीम रिंद असलम रिंद सगीर हुसैन रिंद अमीर बख्श रिंद की अगवानी में एहतजाज कयो वियो। उन मौके ते अगवान जो मीडिया से ॻाल्हाईंदे चवण हो त जो कि रैली चंबड़ शहर में निकती है जैमें सवें रिंद बिरादरी जा माण्हू शिरकत कई है। यह असांजी रैली टिंडोवालहयार जी जेका पुलिस है उनके खिलाफ है, DSP इरफान शाह के खिलाफ है। रिंद बिरादरी के मुख्तलिफ माण्हुनि ते जेको है ना का FIR है ना कंहिं ॾोह में मुलवज़ आहिनि। उनके बावजूद पुलिस जेका है वह कंहिंजी वंगार वहंदे उन्हनि जे असांजे रिंद बिरादरी जे माण्हुनि खे राति जे पेट में खंभे अलाए कहिड़नि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखे पई ऐं सिर्फ़ु पैसे जो मुतालबो करे पई, पैसा ॾियो थी माण्हू छॾियूं। इहो आउं सम्झां थो इहा पुलिस जी सरेआम इहा खुली जेका दहशतगर्दी है। असीं इन जी भरपूर मज़म्मत कयूं था। असीं चयूं था तो पुलिस जेका है उहा अवाम के तहफ़्फ़ुज़ लाइ हूंदी आहे, अवाम के माल के तहफ़्फ़ुज़ लाइ हूंदी आहे। पर टिंडोवालहयार पुलिस अवाम के माल के तहफ़्फ़ुज़ बजाए अवाम के लुटमार में लगल है। उन सिलसिले में असो ही एहतजाज पुरअमन एहतजाज चंबड़ शहर में अज थो है। अज ही शुरुआत है। जेकॾहिं SSP रुखसार अहमद खावड़ पंहिंजनि हेठां अमलनि खे जेकॾहिं उन्हनि खां पुछाणो नथो करे ऐं बेगुनाह रिंद जेके आहिनि मुख़्तलिफ़ काफ़ी रिंद जेके आहिनि जंहिंमें गुलाम यासीन रिंद आहे ऐं उनखां अलावा मदद अली रिंद आहे ऐं उनखां अलावा ॿिया जेके रिंद बिरादरी जा काफ़ी माण्हू आहिनि उहे उन राति जे पेट में खणी गुम करे छॾियो आहे जिन्हनि जो को ॾस पतो कोन्हे को। असां हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई है ऐं उन बावजूद असां एहतजाज मुज़ाहिरो कयूं पिया। असांजो मुतालबो है टिंडोवालहयार में जेका दहशतगर्द पुलिस जे सरपेची हेठि जेका दहशतगर्दी थिए पई रिंद बिरादरी जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो आहे पैसे की आड़ में ऐं उहे माण्हू बिल्कुलु साफ़ आहिनि, कंहिं बि क़िस्म जो क्रिमिनल रिकॉर्ड कोन्हे उन्हनि ते ऐं उहे बिल्कुलु बेगुनाह आहिनि। उन्हनि जे माल खयो वियो आहे, उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके सामान उन जो मोटरसाइकिलूं खयूं वियूं आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर कोन्हे उन्हनि किथे गुम कयो वियो आहे। ऐं इहा बिल्कुलु सरेआम टिंडोवालहयार सिटी पुलिस जी जेका दहशतगर्दी है। असीं इन जो मुतालबो कयूं था DIG हैदराबाद का, RPO हैदराबाद का, IG सिंध का, DG रेंजर्स का ऐं हुकूमत सिंध का टिंडोवालहयार में जेका पुलिस है वो अमन अमान बहाल करण के बजाय अमन अमान के हवा दे पई, बाहि दे पई, ख़राब करे पई ऐं हिकिड़ो जेको आहे सो हरू भरू जिसकाणीअ रिंद बिरादरी में तज़ाद करण जे चक्कर में आहे ही पुलिस। असीं चाहियूं था पुलिस के लगाम ॾिनो वञे, DSP इरफान शाह के लगाम ॾिनो वञे, उनखे हितां बेदख़ल कयो वञे। असांजो ही जीअण जंजाल करे छॾियो आहे। बेगुनाह गिरफ़्तारियूं थी रहियूं आहिनि जिन जी साईं DSP इरफान शाह बाहि ॿारनि आहे जंहिंमें काफ़ी रिंद गिरफ़्तार कया आहिनि। चौथी 4-5 रातियूं पहिरीं यासीन रिंद खणी विया आहिनि, उनजो पुट बि चालान करे छॾियनि। चलो वो चालान थी वियो, उनजी जांच कई वञे पर बेगुनाह रिंद जी गिरफ़्तारी बंदि कई वञे। असांजी आला अख़्तियारनि खे गुज़ारिश है ऐं उनखां अपील ऐं मुतालबो आहे त महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे ऐं अल्ताफ़ रिंद जिसकाणी जे क़तल जी सही नमूने जांच शफ़ाफ़ जांच कई वञे। इन में दुकानदारी बंदि कई वञे। असांजो इहो मुतालबो आहे जे न त ॿी सूरत में एहतजाजी दायरा पूरे मुल्क ताईं पकड़ी सघनि था ऐं असीं गवर्नमेंट खे चेतावनी ॾियूं महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं हैदराबाद रोड ते असांजी पंहिंजी कॉलोनी है, असांजी उते रहाइश है, असांजा पंहिंजा उते घर घाट आहिनि। पूरी रिंद बिरादरी टिंडोवालहयार शहर में रहे थी ऐं हींअर जेको बि असां एहतजाज कयूं पिया ही जेको असां एतिरो कुझु कयूं पिया सिर्फ़ु पुलिस जे ख़िलाफ़ु कयूं पिया ऐं इन जे लाइ पुलिस जे ख़िलाफ़ु कयूं पिया त असांजो ॾोह कहिड़ो आहे। बेगुनाह असां माण्हुनि खे खणी पई वञे पुलिस, कूड़नि केसनि में चालान पई करे, कंहिंखे 13 ॾींहंनि में चालान पई करे, कंहिंखे ड्यूटी अटका में चालान पई करे। अच्छा पैसा वठण खां बावजूद भी पुलिस जेको आहे न उन्हनि खे कूड़नि केसनि में चालान पई करे ऐं इलाही छोकिरा असांजा यासीन रिंद है, लश्कर रिंद है, मदद रिंद है, शेरबंद रिंद है। इन खां अलावा काफ़ी असांजा माण्हू जेके पुलिस 2-2 महीननि खां 3-3 महीननि खां खणी वई आहे, गुम करे छॾियो आहे, जिन जो अञा ताईं को अतो पतो न आहे, का मुलाक़ात न आहे। उन खां अलावा असांजे घरनि जो सामान खणी वई आहे, असांजा माल काए वई आहे, असांजो मोटरसाइकिलूं काए वई आहे। असां ॾोह कहिड़ो कयो आहे। राति जो 2-2 बजे 3-3 बजे पुलिस धाड़ेलनि वांगुरु असांजे घरनि में टिपे पई। असांजे ॿारनि जी, असांजे माइनि जी, घर वारनि जी तव्हां हालत त ॾिसो। असां ॾोह कहिड़ो कयो आहे। असां यही चाहूँ था अगर इंसाफ आए तो असांखे इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।